अन्नबिय्यु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम सदक़ल्लाहुल अज़ीम सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। प्यारी जमात सगोरी तव्हां ऐं असां वॾा खुश नसीब आहियूं। अल्लाह तबारक व तआला खुशामद खां बचाए तव्हां ऐं असां खुश नसीब आहियूं जो हिक ई वक़्तु आलिम सगोरो बि ऐं उहो आलिम सगोरो अमल वारो ऐं अहल बैत सगोरो बि जे तव्हां असांखे नूरानी खिताब ॿुधायो ऐं एॾो त तफ़सील सां ॿुधायो जेकॾहिं तव्हां असां उहो दिलि जे कननि सां ॿुधो हूंदो त उहो इहो ई असांजे लाइ काफ़ी आहे। यकमुश्त नमूने खरवार कंहिं बि ॿार जी कंहिं बि शइ जी उहा मुठ खणी वञी जिन्स ॾेखारबी आहे त सौदो उन सॼे जो ई उहो वापारी ॿुधाईंदो आहे। असुल जेको मक़सदु आहे उहो आहे अल्लाह जे रसूल सां ऐं उन जे अहल बैत सां मुहबत। असांजा साईं जेके मुफ्ती बि हुया आलिम बि हुया पर पाण फरमाईंदा त सैयद जेकॾहिं तालिब असांजे मदरसे में हुजे ऐं अॼु बि आहिनि उहे तालिब शाहिद आहिनि। साईं जन फरमायो त सैयद सगोरे खां ख़िदमत न वठंदा कयो। तालिब हुजे नंढड़ो पढ़ंदड़ हुजे पर सैयद खां तव्हां पाणी बि न घुरंदा कयो। इहो उहे ई ॿुधाईंदा आहिनि जेके आशिक़ रसूल हूंदा आहिनि। सुभान अल्लाह। तव्हां असांखे बि अहल बैत जी जेके अदब कनि था या नथा कनि उहा बि ख़बर आहे। सम्झो था न ॻाल्हि खे। अहल बैत खे असां कहिड़ी इज़त ॾिनी आहे हरिजन में हरिजन वारो सम्झंदो लाड़काने में लाड़काने वारो सम्झंदो पर अफ़सोस इहो आहे जो असां अहल बैत खे उन राह खां हटाइण जी कोशिशि कयूं था त यकीन रखो त असांजी औलाद ऐं असां बि कॾहिं बि बची न सघंदा। उन अहल बैत जी राह हटाइण वारा बद अखलाक़ी बद किरदारी सेखारण वारा वाक़िया तव्हां असांजे अॻियो ॻोठ जे हवाले सां मौजूदु आहिनि। इन मां मालूम करे सघो था त कहिड़ो टोलो आहे जे वटि अहल बैत जी मुहबत आहे। अॼु बि मां अव्हांखे इहो अर्ज़ु कयां अॼु बि जेकॾहिं असां वटि अहल बैत सगोरा तालिब मौजूदु आहिनि त असां इहो बि हुनखे न चवंदा आहियूं त कोई घेरो ॾे त असां वुज़ू कयूं या असांखे पाणी पीआरियो। अहल बैत खां ख़िदमत न आहे वठणी। साईं जेको तव्हांखे ॿुधायो पाण बि अहल बैत ऐं आलिम बि अमल। इहो दौर बि ख़ुशनसीब दौर आहे जो अहिड़ा माण्हू असांखे अलाह खे ॾेखारे थो। उहो दौर बि ईंदो जो को हक़ सच ॻाल्हि ॿुधाइण वारो बि कोन मिलंदो। उहो दौर अचण वारो। इमाम हुसैन आले मक़ाम जन मऊब जे बचड़नि जेका क़ुर्बानी ॾिनी तंहिंखां तव्हां असां सभई वाक़िफ़ आहियूं। ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी केॾो त जामियो ऐं मानियो हिकिड़ो बेद फरमायो पर असां खां वधीक वरी हो था पढ़नि। भली पढ़ो पर अहल बैत जी मुहबत रखो। अहल बैत जी बचन जी मुहबत रखो। ये न समझो त न उहा निस्बत ॾिसणी आहे। ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी फरमाइनि था जेको अव्हां सभिनी खे यादि हूंदो मां सिर्फ़ नाले कराइण जे लाइ हाज़िर थियो आहियां त शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन
दीन हस्त हुसैन दीन पना हस्त हुसैन सरदाद नदाद दस्त दर दस्ते अजीज हक्का के बिना ला इलाहा हस्त हुसैन। सुभान अल्लाह। मतलब ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी सुभान अल्लाह तकरीबन अक्टूबर में या नवंबर में पंजाब में हिकिड़ो मौक़ो थींदो आहे। इन आज खे पे शहादत नसीब थींदी आहे घुराईंदा आहिनि। पोइ उन महफ़िल में ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी जो गादी नशीनो हर साल ईंदो आहे ऐं ईअं वेहंदो आहे ईअं मिलंदो आहे ॼण तव्हां सां को आम माण्हू मिले थो का बि बंदूक या रिवालो कोन हूंदो आहे। मां जॾहिं पहिरियों ॾिठो त मां ॾाढो ख़ुशि थिया पियो। ख़ुशीअ में मुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा वेही विया त बेनज़ीर साहिब आसिफ ज़रदारी फलाणा फलाणा किरावा करे वञी अजमेर में वञी हिन सां मिलिया जेके बि असां फोटो ॾिठा हुआसीं पर अॼु असां गुनाहगार खे भाकुर पायूं मिलन बि था ऐं हिकु हिकिड़ो पुछनि बि था तव्हां किथां जा त उहो ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी फरमाइनि था त शाह हस्त हुसैन ये बादशाह आहे त हुसैन आहे। सुभान अल्लाह। ज़ात भी बादशाह नालो भी बादशाह कुर्बानी भी बादशाह जे बादशाह आहे त हुसैन आहे शहंशाह आहे त हुसैन आहे जे दीन आहे त आहे हुसैन ही आहे। सुभान अल्लाह। जो इमाम हुसैन आली मकाम जे ॾिसण सां उन जे ज़िक्र वठण सां जेकर असांखे सबक मिलंदो त दीन जो ऐं दीन बचाइण जो पर फरमाया दीन हस्त हुसैन पर रुगो दीन न दीन पनाह हस्त हुसैन। दीन न आहे पर दीन जी पनाह बि आहे। मालूम थियो त दीन जे करे तव्हां असांजे हथनि में बची मिलियो त इमाम हुसैन आली मकाम जी ज़ात मुबारक आहे। सुभान अल्लाह। साईं जी फरमायो त मौला अली शेर खुदा जन फरमान पिया त हिते मुंहिंजा बच्चा कुर्बानी ॾींदा अब ॿुधायो त विसरी वियो ॻाल्हि साईं ही त मौला अली शेर खुदा आहिनि जंहिंजे लाइ अल्लाह जे रसूल फरमायो त मौला अली शेर खुदा जो नालो वठण बि इबादत आहे। सुभान अल्लाह। उनखे ॾिसण बि इबादत आहे। असां बि ॻाल्हि कयो त साईं उहो वक़्तु जो अचे असां ॾिसी बि न सघूं त पोइ जे उन जो ज़िक्र कंदव उन जो नालो वठंदो त उहा बि इबादत आहे। सुभान अल्लाह। नारे नारे तकबीर नारे सहारा नारे तहकीर नारे हैदरी हुसैनियत यजीदियत ही त मौला अली शेर खुदा आहिनि लेकिन इन्हनि वटो फैज़ जिनखे मिलियो मुल्ताना वारा बादशाह गोस बाल हक ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह ताला अलैहि जॾहिं लोहारीअ जी सरज़मीन ते विया आहिनि हज ते वञनि था टपिया आहिनि त पाण फरमाइनि था त हिते हिकिड़ो अलाह जो मानो पैदा थींदो उन जी मज़ार हिते थींदी। ये शान है खिदमतगारों की सरदार का आलम क्या होगा। इमाम हुसैन आली मकाम सरदार असां आल सुन्नत वल जमात के फख्र न शुक्र जो अल्लाह तआला असां अहल बैत जी मोहब्बत नसीब कई ऐं आइंदा भी नसीब कंदो। असांखे ख़बर आहे त जेको अहल बैत जी मोहब्बत सच्ची अब अहल बैत खे वठी मां भंग जो प्यालो भी पाले सघां थो न या भी दोस्ती चइजे। अल्लाह अकबर। याद रखी छॾियो हाणे तरीक़ो ई कयो थो हले अहल बैत जी मोहब्बत आई आहे हुन जे बचन खे असां चर्च प्यारियूं भगूं प्यारियूं बाक़ी ॿी ॻाल्हि मां न कंदुसि
यकीन रखो दिल कम में फाटे थी पई शा इन आल बेतन असांखे सभु कुझु बचाए ॾिनो ऐं असां आल बेतन जो रवियो छा रखियो आहे उन्हनि सां ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती फरमाए थो दीन हस्त हुसैन दीन पनाह हस्त हुसैन सरदार सिर ॾिनई पासे में सरमाना मथो सिर ॾिनई नदात दस्त दर दस्त यजीद जे हथ हथ में न मिलाई अबा पाक को पलित सां मिलंदो आहे हक्का के बिना ला इलाहा हस्त हुसैन ये ला इलाहा इल्लल्लाह कलमे जो बुनियाद आहे त हुसैन आहे साजन कहा के एडो तफसीर सां मुझे अकुल में मुकम्मल आलिम बा अमल ऐं आल बेत में पहिरों दफ़ो शायद तव्हांजी महफ़िल में तव्हांखे ज़िक्र हुसैन ॿुधाइण आयो आहे मूंखे उमेद आहे अल्लाह में अल्लाह जे रसूल जी हदीस पाक सची आहे तव्हां मूं जेको बि यकीन रखंदो सभु ॻाल्हि यकीन रखी आहे हिकु सैयद में वरी आलिम ईअं न जेको पेत पढ़ी हलियो वञे तव्हां वाह वाह कंदो वाह 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 कल्ह जेको ॿोली विया आहिनि वॾा पेत कान्हे क़ुरान हदीस तव्हांखे असांखे न वणंदी पेत वणंदा पर मुंहिंजो ईमान आहे ऐं मां फ़ख्र न शुक्र कयां थो त क़यामत जे ॾींहुं उन हदीस पाक सची आहे अल्लाह से फरमाईंदो त ए आलिम सगोरा बीहो जे तुसां दुनिया में हथ मिलायो जे तुंहिंजो दीदार कयो दीन जे कमनि में जे तुंहिंजी मदद कई उहे सुञाणे सभिनी खे पाण सां गॾु जन्नत में वठी वञे हुजे उहो आलिम हुजे आल बेत हुजे मऊअ जो बचिड़ो बि हुजे ऐं मऊअ जे दीन ते हलंदड़ हुजे यकीन रखो त पोइ जेके बि तव्हां असां अॼु सभिनी दीदार कयो आहे असांजो ईमान आहे जन्नती आहियूं दोन थी न मां जेका अर्ज़ कयमि अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम साईं जन अव्हांखे घणो ॿुधायो त अक़ीदो बचायो अक़ीदो बचायो अक़ीदो बचाईंदो त पोइ हर शइ तव्हांजी कामयाब आहे अक़ीदो छा आहे पोइ कॾहिं साईं दे वञी बि जेकॾहिं पुछंदव त साईं तव्हांजे लाइ हर वक़्तु हाज़िर आहे अफ़सोस इहो जो क़दर वारा कम थिया खोटा कया हीरे मोती जी के साल कलाम जो इंसान बाक़ी जेके लोह कटो लोहार हथनि खे कहिड़ो क़दर असांजा बुज़ुर्ग जॾहिं वेंदा रोज़ा बि ठाहींदासीं बाबा ईद ॾींहुं आहे पीर मखदूम साहिब ते वञिबो अल्हम्दुलिल्लाह ये भी के खुश नसीब होता जिनके इहा शइ नसीब हूंदी पर उन्हनि जी हयाती में त उन्हनि जी ख़िदमत कयूं उन्हनि जे नक्शे क़दम ते हलो साईं ईअं फरमायो त अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम नबी मोमिननि खे मुनाफ़िकनि खे न काफ़िरनि खे न एतिरो वेझो आहे जीअं उन्हनि जो साह उन्हनि खे वेझो अॼु मां किताब में पे पढ़ियो साईं खे मां ॿुधायो पहिरियों त साईं मां इहो किताब में पढ़ियो त जॾहिं तव्हां घर में वञो घर खाली आहे घर जेकॾहिं खाली आहे कहिड़ो बि घर पंहिंजो घर किथे बि वञो था उहो खाली जाइ आहे वञो त उते अस्सलामु अलैकुम अय्युहन नबी चओ छो त अल्लाह जी मखलूक ॿी बि आहे जेका तव्हां सां नथा ॾिसी सघूं पर अल्लाह जो नबी मोमिननि सां गॾु हूंदो आहे उहो हूंदो उन ते सलाम चओ जे इमाम शाफ़ई जी सांजन मूंखे ॻाल्हि ॿुधाई उहे इमाम शाफ़ई मदीने पाक में जॾहिं घुमंदा हुआ त घिटिन जे वटियूं वठी घुमंदा हुआ जे शेर सां साजन वयो से शेर सभु सरहा थिया मुंहुं भायो मन मुश्क जा किन अतर हारींदो वयो उन्हनि जो न हुयो जेकॾहिं कंहिंखे सिंधीअ में चइजे
अदा तो के नक कोने को त जे इज्जत वारो होंदो त बीहर न ॻाल्हाई मूंखे चओ चए थो त नक कोने को तो उहे नक अला सही अदा करे उहे कन अदा करे तो उन्हनि खे उहा ख़ुशबू अचे पई इमाम साहब जन घिटीअ जूं वटियूं वठी हलंदा मां उन्हनि जो सही बटे छो था वठी हलो जी अल्लाह जे रसूल जी ज़ात हिन विच खिचे तो लंघिया हूंदा पता मुंहिंजा मथो पेर पइजी वञनि जेकॾहिं बेद बि थी पई त मुंहिंजी हड़ हली वञे तव्हां असां हुनजे बचन खे मञूं था वरी हुन महूअ जे यारनि खे असां भले नथा मञूं इहो अलाए कहिड़ो अकुल असांखे विधो वियो आहे बाक़ी अहल बैत जा सभु ग़ुलाम आहिनि असां ग़ुलामनि जो दर्जो ॾींदासीं ऐं अहल बैत जी इमामत ईमान जो जुज़ आहे असांजा साईं फरमाईंदा जेकॾहिं कंहिं माण्हू जो जुज़ हलियो वञे ख़बर हली वञेसि उनखे रूडो चवंदासीं जग हली वञे मटो चवंदासीं उन मोमिन जो ईमान अहिड़ो आहे जेको अहल बैत सां मोहबत नथो रखे अवां साईं जो हक़ीक़त में मां मुस्तरद आलम या को मुफ्ती न आहियां पर साईं खे अॻ में विहारे ऐं साईं जो ॿुधी मां फ़ाइदो वठी पंहिंजो मवाद कढी साईं फरमायो इमाम हुसैन अली मक़ाम जन जॾहिं हलंदा हुआ त गलनि मां पेशानी मां नूर निकिरंदो ही त महूअ जा बचड़ा पर असां बि सॻोड़ा बजड़ा आहियूं साईं जे महफ़िल में उथनि था साईं खे अर्ज़ कयनि त साईं हाणे कचहरी में देर थी वई आहे ॿाहिरि हूंदा मदीने पाक खां असांजो घर ॿाहिरि हाणे असां कीअं वञूं हुननि खे ख़बर आहे त रोशनी ॾियण वारो बि इहो आहे त रोशनी इन सदके ई मिले ही रोशनियूं न हुजनि हा जेकॾहिं आका जी साथ न तशरीफ़ फरमा थियनि हा बल्कि ख़ुदि जहानी न हुजे पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायनि हिकिड़ी काठड़ी ख़रीदो खज जी काठी खणी आहिनि पर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां हथ मुबारक फेरे हुनखे ॾिनो त ॿाहिरि निकिरंदो त हीअ ॿरंदी हलंदी काठी परे थी जंहिंजे मथां हथ घुमायो वियो ऐं जेको जिस्म जो टुकड़ो हूंदो उहो न ॿरंदो न इहो आहे अहल बैत जो शान यकीन रखो एड़ी मजबूत दिल सां मजबूत अमल वाली ॻाल्हि सां मां ही चवां थो त अल्लाह सुब्हानो ताला अॻिते बि तो ॾींदो असांखे अहल बैत जी मोहबत अता फरमाई आहे ऐं उन मोहबत मां असां फ़ाइदो वठी रहिया आहियूं सुभान अल्लाह यकीन आहे त जेके अहल बैत जी सची मोहबत हूंदी उन सां मदीने वारो साईं शान हूंदो जेॾा करियां निगाह तेॾां सॼो साम्हूं चंड चवाए सचो मथियां मूर न भाए बिटाई घोट तूं अशो मंझरा त सजन सदाई सोचियो इमाम हुसैन आली मकाम ही असांजा ॾींहं को सिर्फ़ रुगो सिर्फ़ खाननि पीअण जा आहिनि सिर्फ़ न जेकॾहिं हुसैन करे इहो ॾिसणो आहे दीन छा आहे दीन जी पनाह छा आहे असां वटि दीन केतिरो आहे ख़ुशि नसीब कहिड़ा आहियूं ऐं अहल बैत जी मोहबत आहे अदब उन ज़ात जो असांखे केतिरो आहे उहो जेकॾहिं असां सोचींदासीं यकीन रखो त अल्लाह तबारक व तआला असांखे ज़रूरु पुछनि सही पसंदि कॾहिं कॾहिं हिकिड़ीअ खे ॾोरींदा ॾिसनि अमिन अजीब जा आख़िर में हिकिड़ी ॻाल्हि इमाम हुसैन आली मकाम अॻ में बि मां खे अर्ज़ु कयो हुयो जॾहिं तवलद थियनि था जॾहिं ॼमनि था हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सुबुह जी नमाज़ पढ़ी दस्तूर खां सवा तकिड़ो थी हावेरी मुबारक ते विया
मौलाना शेर खुदा जन में नमाज में होया असाब सकोरा होया सब सोचो तो साईं जन त नमाज में को वेहंदा है तकड़ में उठी गया है मौलाना शेर खुदा असाब सकोरा चंद साईं जे पुठियो लगा इते तई जो साईं जन हावेरी में तशरीफ फरमा थी चुका ऐं वरी तकड़ में वापस अची फरमायो मां इने करे हावेरी में विसे इमाम हुसैन आली मकाम जन जमी चुका हुआ सुभान अल्लाह असाब सगोरन में फरमायो मौला शेर खुदा के फरमायो बचड़ो तो न जो न ज़ाहिर में पार फरमाओ के शेर खुदा ए असाबी सगोरो दिसो था पिया हजार लखे मलाइका आसमान तो लहन था मुबारक को देना अब दीन जेको बचाए उनके मुबारक मिलंदी है न मिलंदी है अल्लाह अकबर अज भी ता सा दीन ते ग़ैरत रखो का तकलीफ नहीं दी के शे जो फिक्र न थींदो छो त इमाम हुसैन आली मकाम में वारो ही कम ॼण कंदासीं न दीन खे बचाईंदासीं उहे कुर्बानियूं त असां नथा ॾेई सघूं पर थोड़ी टको पैसो दीन जी जेके ग़ैरत रखंदासीं यकीन रखो अल्लाह तबारक ज़ात खे बि असांजे लाइ ग़ैरत हूंदी का बि तकलीफ़ असांखे न ईंदी दीन जी ग़ैरत न आहे हिन महिल तव्हां मूंखे ॾिसो था तव्हां सम्झंदा हूंदव असां ॾाढी बेहतर बबाल रुमाल जा वधी आयो आहे हाणे मूं जहिड़ो माण्हू जो हिन दौर में व्याज खाए मूं जहिड़ो माण्हू जो निमाज़ जी पाबंदी न करे तव्हां त पहिरें पहचान छॾाए वियो अलाह से अॼु तव्हांखे ॾींदो वॾी वबा पैदा थी रही आहे माण्हुनि खे असां कंगाल करे छॾियोसीं माण्हुनि खे सुञो करे छॾियोसीं पर न न न उहे माण्हू हलंदा साईं फरमायो आहे हराम जी दौलत व्याज लाइ त वॾी पकड़ आहे जेको हराम दौलत जो पैसो केतिरो बि कमाईंदो न मरंदो जेसीं ताईं सुञो न थींदो ऐं पोइ हुनजी औलाद किस्तो न खणंदी कई बादशाह मां तव्हांखे तारीख़ जा मिसाल ॾियां उहे बादशाह जेके साल में ॿ दफ़ा पाण खे सोन में न सोन सस्तो आहे मोतिन में तोराईंदा हा मुश्क में तोराईंदा हा मुश्क लख रुपए ते तोलो आहे अॼु बि हकीम चवंदा नहीं है मुश्क सां दवा में विझो कहिड़ो सोना 50,000 ते तोलो त मुश्क आहे लख ते तोलो उन मुश्क में ऐं उन मोतिन में उहो बादशाह वक्त जा ॿ दफ़ा पाण खे तोराईंदा हा ऐं उहा जेका आहे पंहिंजो माण्हुनि खे विराए छॾींदा उन जे नियत में इहा ख़ैरात न हुई उहो बीठला में ॾेखारींदा हा तव्हां त अॼु उन जा जेकॾहिं चंद फर्द आहिनि बि त उहे मज़दूरी वारी ज़िंदगी ऐं पिंजण वारी ज़िंदगी गुज़ारींदा जेकॾहिं मां हिकु बादशाह जो जेके बादशाह थी रहिया हे 3 साल वारा बादशाह न चइनि वारा न इन जे करे अहल बैत असांखे दुआ कंदो अहल बैत असां जी मोहब्बत कामयाबी थी जॾहिं अहल बैत असां खेर खाई कंदी खेर खाई जो मक़सद इहो न आहे त मां अहल बैत जे बचड़नि खे कारनि ते ऐं स्कूल ते घुमाई रुलाईंदो वञा न पोइ उन ख़्वाब वांगुरु जेको साईं ॿुधायो उन बुज़ुर्ग खे बि साईं ने फरमायो त मुंहिंजे अहल बैत जो ख़्यालु करे पंहिंजे अहल बैत खे बि फरमायो त मुंहिंजा बच्चा त तूं मुंहिंजे तरीक़े ते हले त तोखे मेणो छो मिले यादि रखी छॾियूं आख़िरी वक़्तु आहे अलाए छा थी रहियो आहे अलाए छा थींदो अखियुनि वारनि सां मोहबत रखूं कि असां अखियुनि वारनि सां पोइ जो रस्ते में वेंदासीं असां नाबीन अंदर वारा वो अखियुनि वारा त उहे असांखे ज़रूरु रस्ते तॾहिं बुज़ुर्गनि फरमायो आहे जन्नत बगदादी फरमायो आहे त खटनि सां यारी रखो
मिसाल ॾिनो अथऊं दोस्त खटरी हूंदो तव्हांजो लटो मेलो न सहंदो अल्लाह वारा अथव खटरी जेके तव्हांजे दिलि खे धोता आहिनि उहे अल्लाह जे रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधाए तव्हांजे दिलि खे नरम कंदा आहिनि इन खटनि सां यादि रखियो केरु थो फरमाए जुनैद बगदादी केरु हो उनखे छा मिलियो ये साईं फरमायो त हिकिड़ो आलिम आहे पर उन जगह ते जेकॾहिं उहो अहल बैत आहे त उनजी शान वारी जगह ते हलो साईं ने फरमायो आहे त आलिम सगोरा आलिम जेके आहिनि मुंहिंजे कोड़े जा वार आहिनि उलमा उम्मती कान पिया आहे बनी इसराइल तॾहिं मां चुम ख़ुशि नसीब हुयो असांजो आलिम बि ॾिठोसीं मुफ्ती बि ॾिठोसीं साॻे वक़्तु अहल बैत बि ॾिठोसीं सुभान अल्लाह आख़िर में हिकिड़ी ॻाल्हि जुनैद बगदादी सूफ़ियुनि जो सरताज गौस पाक जे मुर्शिदनि जो बि मुर्शिद आहे गौस पाक जे मुर्शिदनि जो बि मुर्शिद आहे केरु आहे बादशाह जो पहलवान आहे तॾहिं चवंदा त नज़र कर नेक त बिस्मिल्लाह ई बस आहे पंहिंजे हलण फिरण में घुमण में थोरी तब्दीली आणे का खड़ी नसीब थी वई त बस सॼी उमिरि तुंहिंजी कामयाब थी वई कत पे कब पे जुनैद बगदादी जन बादशाह जा पहलवान हुया कॾहिं बि उन खां मुक़ाबिलो कंहिं न कयो अब सिंधी थो ॻाल्हायां सम्झो था हिकिड़ो शख़्स हुयो ज़ात हीअं आयो डुमरो ज़ईफ़ उन अहल बैत सगोरे ज़ात त ज़ाहिर में हारी न कई चई त हाणे मां बुख थो पियो मरां हाणे न पहलवान सां थो पाण अटकाया ऐं हिकमत अमली कयां हिकमत अमली तॾहिं हुकुमात वाद भलो पोइ पहिरियों अल्लाह जे रस्ते में उतो इला सबील रब्बिक बिल हिकमत पोइ वल मौइज़त हसनत पहिरियों अटकल हिकमत सां हेरायो अचे त पोइ बगारी ॿुधायो त ही कहिड़ो तकारो करे सुभान अल्लाह जो कलाम यकीन रखो अल्लाह जो कलाम इन करबला जे मैदान में उन्हनि साइणनि मऊ जे बचड़नि अहल बैतनि बि क़ुरान जी तिलावत खे न छॾियो तव्हां सां ख़ुशि नसीब आहियूं जो उहो ई अल्लाह जो कलाम मौजूद आहे जंहिंजे लाइ हुकूमत क़ुरान पाक खे पढ़णो अमल करणु त पंहिंजी जॻह ते पर जेतिरो टाइम क़ुरान पाक खे ॾिसंदो इहा बि हुनजी इबादत आहे सुभान अल्लाह अकुल बि तव्हांजो मञींदो अकुल बि त क़ुरान पाक खे ॾिसणु गुनाह थींदो या इबादत आहे न ही त क़ुरान आहे पर साईं ॿुधाईंदा आहिनि आलिम सगोरा त पीउ माउ जे मुंहं ॾे ॾिसण में इबादत आहे सुभान अल्लाह पर अहिड़ो न जे चिंता ॾिसी ऐं घुटो ॾेई छॾे हिकु कमु चए त उबतो कयूं असां पीउ माउ जा बेफ़रमान थी वियासीं अमिड़नि जो ख़्यालु न कयोसीं छो त तालीम न इल्मु हुजे हा त न कयूं आहे मुखालफ़त हा बाक़ी इल्मु वारो मुखालफ़त करे थो त इहो अज़ल जो चंडो आहे मूंखे हिकिड़े ॾेखारियो अॼु खूह ते माई पाणी थी भरे ॿी माईअ खे चए थी इहो मुंहिंजो पुटु आहे इहो फलाणा वॾा इम्तिहान पास आहे ॿियो पुछण में वरी ॿियो छोकिरो आयो वरी ॿी माई चयो त इहो मुंहिंजो पुटु जेको आहे न इहो पढ़ियलु आहे पर थोरो पढ़ियलु आहे उहो बि वियो हलियो मां मिसाल तव्हांखे अहिड़ा ॿुधायां जो अखियुनि ॾिठा जो पीउ ऑफिस में आयो ही असिस्टेंट कमिश्नर हुयो पीउ पुछा करे ईंदो त साईं मुंहिंजो छोकिरो ईंदो आहे कॉलेज ऐं वेहंदो अॼु जेकॾहिं हो डीसी थी वियो आहे असिस्टेंट कमिश्नर थियो आहे त उहो कंहिंखे चए थो बाबू जहिड़ो कोन्हे को कंहिंखे चए थो बाबू जहिड़ो आहे जे ओचितो जेकॾहिं वञे थो चएसि थो बाबा तूं घर में हुजे ऑफिस में हुजे नहीं थो ये जिस्म दीद वाक़िया था पोइ जॾहिं वरी मथे में उन्हनि में फेरी थी पए पोइ परेशान आहिनि अरे बाबा घर जे पीरनि सां पीर ठहूं घर जा पीर न पीरियूं वालिदे
असां तव्हांखे कोन था चऊं त जेके ॾाढी ॾिसो हुनखे 5 रुपया बि ॾेई वञो ऐं उनखे हेठां ई वेठो साईं साईं बि चओसि उहो तव्हांजो को दुश्मन हूंदो उन ॾाढी वारे खे तव्हांजे ई दुआउनि सां जहान खे अलाह सां ॾींदो आहे मंग उन खां मंगणा जेको ॾिहाड़ी थो थिए यकीन रखो ये जेके मसंद नशीन वेठा आहिनि आलिम सगोरा मां तव्हांखे ॿुधाए छॾिया उन्हनि खे ख़बर बि न हूंदी आहे त असां वटि रुपया केतिरा आहिनि फ़ख़ुर तौर न शुक्र तौर मां तव्हांखे चवां थो शुक्र पैदा कयो सब्र पैदा कयो जिनखे तव्हां सुञो था सम्झो जिनखे तव्हां तॾनि ते वेठो था सम्झो हिनखे ख़बर न हूंदी त असांखे दौलत केतिरी आहे कीअं हुनखे हिर्स न हूंदो आहे खीसे में सदाईं वर पिया हूंदा आहिनि रखियो माल पराओ साहिब सोचियो आहे अल्लाह सुभाणे तवक्कल इहो फतवक्कलु इन कुंतुम मुमिनीन वो तवक्कल जो जे करे तव्हां मोमिन आहियो कहिड़ी ॻाल्हि पहिरियों कयमि हा आख़िरी टी औरत जो पानी भरियो त उनजो पुटु अचे पियो डुकंदे अचे उहा बाल्टी वठईसि वो रसो वठईसि पाणी सुधी बाल्टी मथे ते रखियूं चई अम्मा अच त हलो उनखे चवंदा इहो असां वारा पुट त इहे विया हे तुंहिंजो पुटु छा आहे चई मुंहिंजो पुटु क़ुर पाक पढ़ंदो आहे हा क़ुर पाक में अमल करे न त क़ुर पाक पढ़ण वारा बि अहिड़ा क़ुर था निकिरनि जो अलाह बि क़ुर हाँ वो भी बड़ा कुरान जाने के तने साईं जी हदीस बात आ तो कुरान जी तिलावत कंदर के एड़ा हुंदा हाफिज भी हुंदा पर आम माण्हू तिलावत कंदो आ जेके वो कुरान पढ़ंदो वेंदो तो कुरान ही लानत कंदो वेंदो कुरान पढ़े कुरान ही लानत करे हाफिज आलम बसा घट न आहियूं पर पो हल्का बकरी पांजे फाहे जमीन तव्हां सरो मिसाल ॾींदा त फलाणो हीअं का त हो अॻिते आसमान ते पंहिंजी अचे तव्हां असां उते गुमान सुठो रखो हर कंहिं में गुमान सुठो रखो अलाह सही शाहिद आहे अलाह से ॾिसे थो कॾहिं बि जेकॾहिं असां वाइज़ में तक़ीर में या कचहरी में कंहिंसां बि ॻाल्हायो आहे हुनखे जेकॾहिं फलो न लॻो आहे न लॻेसि पर अलाह से हुनजो दर्जो ॾींदो आहे जो दिलि में उहा नियत न अदीन नसीहत दीन खैर खाई नालो बहरहाल आखिर में यह ॻाल्हि जुनैद बगदादी बादशाह वटि उहो सैयद सॼो शहर में त सैयद कोन पाण खे चवण आई टुकड़ो अचे बादशाह खे ॾिसे तुंहिंजे हिन पहलवान सां मां हलियो मिलंदुसि मिलंदा बादशाह ॾिस त मुंहिंजे पहलवान जेको अलॻि मानी वेठो थो खाए कमरनि में वेठो आहे खिदमतगार वेठा आहिनि कॾहिं कंहिं मुक़ाबिलो न खटियो आहे तूं वरी सतरे में ई तोखे मारे छॾींदो तूं पंहिंजे सिर जो त तव्हां जा मूंखे हिकिड़ा गुर आहिनि मूंखे हिकिड़ियूं वस्तूं आहिनि मूंखे ॻाल्हियूं आहिनि पहलवानी जूं मां मारे ॾींदोमांसि पर जे न मारे ॾींदोमांसि त बसि जुनैद तॾहिं त सिर्फ़ु जुनैद हो न हाणे जुनैद जो जेकॾहिं मां किसा जुनैद जूं ॻाल्हियूं जुनैद जे मुरीदनि जो ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां त पोइ ही टाइम काथे बचंदी जुनैद खे जॾहिं बादशाह चयो त हिनखे सिर खणण जो शौक़ु आहे त भली सदा भली माण्हू हूअं 5 घर थींदा हा पोइ वरी 200 घर थी विया 1000 घर थी विया सफ़ा नहीं फुला कर ही आयो आहे सतरो आयो थोड़ी छिकड़ी जो ॾिनईसि त हमरा पूरो थी वियो पर पीर इहो शर्त कयो साईं मल थींदी हिकिड़ी ॿी न जुनैद जो त हिकिड़े में पूरो थींदो बाक़ी ॿी छो अल्लाह अकबर उहा घड़ी सिर असांखे हथ अची वञे सतरे महल कन में तो चएसि जुनैद मुंहिंजो जिस्म तुंहिंजे मुक़ाबले जो आहे मां आहियां सैयद उहा का लज रखिजा तॾहिं आशिक़ चयो त मुंहिंजी लज रखिजा सरदार नबी जिते हड़ाई हलिया वेंदा बोल शेर ॿुधो न त मुंहिंजी लज रखिजा सरदार नबी जिते हड़ाई हलिया वेंदा
दफन करे ला चऊं असां जो ईमान आहे आका ई ज़ात क़ब्र वारे खे दीदार फरमाइनि था जेके हित न पसंद हो तखे सो हुत पसंद कीअं जेके हिते चवनि था असां जहिड़ो अल्लाह जो कलाम फरमाद नबी ओला बिल मोमिन मिन अनफुसिहिम नबी तव्हां खे जेको तव्हां जो जानिन को वेझो आहे जेकॾहिं कलमे खे को सम्झंदासीं त बि सम्झी वेंदासीं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह हिकिड़े मुनाफ़िक़ मौला अली शेर ख़ुदा खे चयो त साईं मुनाफ़िक़ हो जेको कलमो बि पढ़े ईमान में आणे हुजूर जे पुठियां निमाज़ बि करे मञे न काफ़र त सभु आज़ाद त जेकॾहिं अल्लाह सुब्हान ताला जो प्यार महबूब सां आहे एॾो त पोइ कलमे में पछाड़ी छो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह न मौला अली शेर ख़ुदा फरमाइश त इहो बि आका जो शान आहे छो त जेको इल्म जे शहर जो दरवाज़ो हुजे सर्टिफिकेट ॾे मदीने वारो साईं अब मुखो इम्तिहान वठी को वॾो मुफ्ती हुजे त मां हिन खे 5 मसाला ईंदा अथव त तव्हां पते नथो या पोइ जो हुन ॻोठ जो चले मौला अली शेर ख़ुदा फरमायो त इहो महबूब जो शान आहे माण्हू जी ज़बान पलीत हूंदी आहे काफ़र हूंदो आहे त बि पहिरीं चवंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह त ज़बान हुनजी पाक थी वेंदी आहे अल्लाह इहो बावर करायो त पहिरियों मोमिन ला इलाहा इल्लल्लाह पढ़े त ज़बान में जेके गुनाह कया हुई पोइ मुंहिंजो नालो हुनखे पाक करे सघे अल्लाह जो नालो पाक न कंदो वो मुझे आका जो नालो वठे पाकाई सां मुंहिंजे रसूल जो नालो वठे इहो त मां वई छा ना वो मुनाफ़िक़ ख़ामोश त कलमे जी माना ते त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे हुयो न हिकिड़ो दोस्त असांजो ज़ाहिर में त हुनखे ज़ाहिर में त हो को मौलवी कोन्हे को त जे मूं वटि साईं कुझु माण्हू आया त हलो त कुझु ॻाल्हियूं सिखूं दीन जूं बातियूं सिखूं हुन चयो त मां चयोमांसि त हाणे मूंखे उहो कलमे जी माना ॿुधायो त पोइ मां तव्हां सां हलां थो कलमे जी माना त ॿार बि ॿुधाए वेंदो पर हुन जे हिसाब सां चिक कई हिकिड़े ॿिए खे नीचे में पंहिंजो छॾे ॾिनो त माना जे चवंदासीं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे त हुन उते जो हली ॻाल्हि कयूं त हुयो हाणे कोन्हे को छा बि ॻाल्हि कोन्हे बाज़ाई इने के हेबे जगन जो पड़ेला सजे ने बारा जुनेद बगदादी जन जी वाला बुधिया यकदम बसिया लेटी पिया से सगो मथो वई सुभान अल्लाह नारा लगी गया तो अरे वाह कमजोर पहलवान हे मेरा का तो सिखिया उन्होंने कड़ी के मदे सैयदा सुभान अल्लाह जुनेद मथो को शाते का टपड़ी थी हुई बादशाह जो निकुर है तो भाई अखियों न सके तो असां भी सुखन जे करे दुखन को बचण जे करे सुखन जे करे ज़ारी जेके सणबान पर हर बार पासो दा वठा पुलिस सर्विस हो ते इस्लामाबाद में हो न हो जे करे केला बयान तो लिखियो था इनन के इस्लाम न खपे इस्लाम आबाद जेको थे तो नमूने ना कर जेको थे तो ना कर बिल्कुल दीन जे लाइ केसा भी न हो जे करे दीन ई ॻाल्हि थी वेंदी जे करे हक़ सच चवण जी ही नौजवान जेके वेठा आहियो मुंहिंजी तवक्का आहे इन्हनि में जे असां इन्हनि खे चूंडे अॻिते आणियूं इन्हनि में कुझु न कुझु असांखे उमेद थींदी न त वेचारे घिटीअ में मयार त ॾेई सघंदा हूं असांखे खपनि उहे जेके मिलण पर जिन खे 20 बंदूक लारा साण वो जो वंदा हलिया त वरी न मिलंदा केड़ा माता के दास्तान बुधाइना ता चवंदो त रुगो माना इए ज़माने गाले भी सिखंदो पढ़ंदो आ सब कुछ पढ़णो आ तने होशियारी जने सब कुछ ॾिसंदा से पढ़ंदा से तने होशियारी अल्लाह जे रसूल बाजार में भी वेंदा अल्लाह जे रसूल जंगल में भी शरीक थींदा अल्लाह जे रसूल काफरन जे वफदन सां भी कचहरी कंदा अल्लाह जे रसूल मस्जिद नबी में अल्लाह जो जिक्र भी कंदा हुया
तिलावत कया त अल्लाह जे रसूल जे सीरत ते हलणो आहे। जुनैद बगदादी जॾहिं लोथे बादशाह कढियो त छा माण्हू जी रुसवाई हूंदी, छा हुन उहा तकलीफ़ बर्दाश्त कई, बंदि कयो अथई राति रस्ते में पई आहे, वो पंहिंजे ज़मीन में मुतमइन आहे, वो पंहिंजे ज़मीन में मुतमइन आहे त मां पंहिंजो फ़ैसिलो सचो कयो आहे। वो सेल सगोरो त एतिरो त हुनखे कुझु मिलियो जो हो वरी सेल सगोरे खे ज़रूरत कोन पई हुई। रात जो हुनखे सलाह फरमाए ख़्वाब में तशरीफ़ फरमा अथसि। साईं तव्हांखे ॿुधायो त साईं फरमायो त जंहिं मूंखे निंड में ॾिठो इहो बि हक़ आहे ऐं इंशाअल्लाह मां हुनखे ज़ाहिरी बि दीदार कराईंदुसि। केतिरा अलाह जा बाना जॾहिं हुनखो तबियत पुरसीअ लाइ विया आहिनि अलाह जा बाना त उन्हनि पाण जहिड़नि माण्हुनि खे इहो फरमाए थो हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि मूंखां तबाकुसी करण आया बीमारी अब अहिड़ी बीमारी त अलाह अता करे जो अलाह जा रसूल पुछण अचे, अलाह जे रसूल जो पुछण अचे घर में इहा बीमारी थोरी आहे, इहा त प्यार आहे। सूर सख्त साल कंदे मोह मेहमान ही करबला जी कुर्बानी या यजीद लाइ या हर शइ हुई फितलामत हुई। इमाम हुसैन आली मकाम जंत दीन ते संदे सुरखू थिया ऐं हयात जावेदानी जंहिंजे लाइ अलाह जो कलाम शाहिद आहे। इहे जेके मुंहिंजे राह में शहीद थिया आहिनि अलाह से फरमायो त इहे ज़िंदा त आहिनि पर रिज़्क़ बि खाइनि था। ला तहसबन الذين قتلوا في سبيل الله امواتا بل احياء عند ربهم يرزقون। ये जिंदा आहिनि रुगो जिंदा बि न पर मूं वटि रिज़्क़ बि खाइनि। तॾहिं असांजो इहो अक़ीदो हूंदो आहे त छा चऊं इमाम ज़िंदाबाद, छा चऊं इमाम ज़िंदाबाद। जेकॾहिं ॿियो को लफ़्ज़ खणंदासीं ॿी का वरी नमूनो इख़्तियार कंदासीं ज़दो कोब कंदासीं त पोइ छा था चऊं इमाम ज़िंदाबाद न आहे न, उहो त यज़ीद ज़िंदाबाद थी वियो। इमाम ज़िंदाबाद आहे, अॻे में बि हुयो हाणे बि आहे। अॼु बि जेको मोमिन आहे जेको इमाम हुसैन आली मक़ाम मोहबत रखे थो यकीन रखो इमाम हुसैन आली मक़ाम जो क़ुर्ब रखे यकीनन नसीब आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया ए जुनैद तू मुंहिंजे करे मुंहिंजे बच्चे जे करे तू पाण खे केॾो रुसवा कयो आहे पर मां तोखे अहिड़ी त महिरबानी अलाह सुब्हान तआला खां करा ॾिनी आहे जो तूं ज़मीन वारनि में मक़बूल आहे त मलाइकनि में मक़बूल आहे, आसमान ते बि तुंहिंजो चर्चो हली रहियो आहे। सुभान अल्लाह अलाह असांजो अचणु ऐं वेहणु क़बूल फरमाए। साईं करमला जे दुआ जा लफ़्ज़ चवंदा ही महफ़िल जेके उहे जेकॾहिं हीअ असांखे मिली अलाह साईं असांखे तौफ़ीक़ ॾिनी यकीन रखो ईंदड़ साल असांखे इहा महफ़िल नसीब थियल आहे। इन करे शौक़ ऐं मोहबत सां इहो बि दीन जो हिकिड़ो कमु आहे ऐं इन नियत सां के मुंहिंजा मालिक साईं असांखे बख़्शिजा जहिड़ी तरह फाइज़ मुस्ताबी पंहिंजे 10,000 मुरीदनि सां हिकिड़े ॿिए बुज़ुर्ग जी ज़ियारत करायो, हिकिड़े वीचारे खे विहारियो जुतनि ते ऐं सामान ते ख़्यालु कंदा छो त अॻे पंध कबा पंध हूंदा जॾहिं अंदरि बुज़ुर्ग ते विया आहिनि बुज़ुर्ग सां मिलिया आहिनि त बुज़ुर्ग फरमाइनि थो त तव्हां बि भला आहियो पर तव्हां में जेको क़ाबिल वली आहे उनखे त जुतनि ते विहारिया आहिनि। इन करे हर महफ़िल में अलाह जा बाना हूंदा आहिनि, हिकिड़ा हज़ार सलवार ही अलाह जा बाना आहिनि। त कहिड़ा बि वीचारा हूंदा आहिनि जेके अलाह खे यादि कंदा हूंदा पंहिंजे गिरेबान में झाती पाए दिलि में रुगो सोचींदा हूंदा मुंहिंजा अलाह साईं असांखे हीअ महफ़िल नसीब कई थी पर असां गुनहगार न ठाहियूं। हाणे असांखे इमाम हसन आली मक़ाम हुसैन आली मक़ाम जे सदके महबूब जे बचड़नि जे सदके उहो अलाह जो जेको प्यार आहे महबूब जे अलबेद सां ऐं महबूब जो पंहिंजे बचन सां जेको प्यार आहे उन प्यार जे सदके तूं असांजा ॿई जहान मोचण फरमाईंदे वाह खुदा अल्हम्दुलिल्लाह।